जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। तालके मेड़ जे ॻोठ अलबख्श जतियाल में 5 ॾींहं अॻु जतियाल बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे दुश्मनी सबबि क़त्ल कल रहीम बख्श जतियाल जे वारसनि जो कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ दादू प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन मक़तूल जे घरवारी शबाना जतियाल पंहिंजे ॿारनि ख़ानज़ादी, शानज़ादी ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 5 ॾींहं अॻु बिरादरी जे माण्हुनि अशरफ जतियाल, अल्लाह ॾितो, दिलदार ऐं ॿियनि रहीम खे घरां वठी वञण बैदि क़त्ल करे छॾियो। मिसमात शबाना जो वधीक चवणु हो त जवाबदारनि जे मक़तूल इरफान जतियाल जे क़त्ल में मुंहिंजो मुड़ुसु मुलविस न हो। शक जी बुनियाद ते मुख़ालिफ़नि मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल कयो आहे। मुड़ुस जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ थरड़ी मोहब्बत पुलिस वटि केस दाख़िल कराइण लाइ वियासीं, पर पुलिस केस दाख़िल नाहे कयो। मुज़ाहिरीन एसएसपी दादू इरफान अली समो खां घुर कई त मक़तूल रहीम बख्श जतियाल जे कातिलनि ते केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ही भेन क्या था?